नाज़रीन, दौरे जदीद में सोशल मीडिया जो असर सब खां वधीक पखिड़िजी वियो आहे। मुल्क जे वॾनि सैटेलाइट चैनल्स एंकर पर्सन अख़बारनि खे बि पंहिंजूं ख़बरूं तोड़े प्रोग्राम बि सोशल मीडिया ते वध खां वध रखण ते मजबूर करे छॾियो आहे। मुल्क जे वॾनि टीवी न्यूज़ चैनल जे ख़बरुनि खे सोशल मीडिया वसीले रेटिंग मिलण लॻी आहे। दुनिया जूं केतिरियूं ई अख़बारूं बि हाणे सॉफ्ट कॉपी में सोशल मीडिया ते पढ़जण लॻियूं आहिनि। मुल्क जे नाले वारनि एंकर पर्सन्स तरफ़ां पंहिंजा प्रोग्राम बि सोशल मीडिया ते रखी रेटिंग वरती वञे थी, जॾहिं त हिन सॼी सूरत हाल में मुल्क जे समूरियुनि सियासी पार्टियुनि खे बि सोशल मीडिया ते पंहिंजूं टीमूं विहाणियूं पइजी वियूं। जेका ख़बर सोशल मीडिया ते पढ़ी या ॾिठी वञे थी, उहा सैटेलाइट चैनल या अख़बार में पढ़ी या ॾिठी नथी वञे। हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां सिंध अंदरि सोशल मीडिया ते असराइतो कम करण वास्ते हर ज़िले में सोशल वर्करनि जो कन्वेंशन कराया पिया वञनि। पीपल्स पार्टी अॻवान सेनेटर आजिज़ दामराह जी अॻवानीअ में सागड़ मटियारी ज़िलनि में कन्वेंशन थी चुका आहिनि, जॾहिं त सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि कन्वेंशन रथिया विया आहिनि। उन सिलसिले में आजिज़ दामराह जो चवणु आहे त मुख़ालिफ़ सोशल मीडिया ते कोई बि अहिड़ी तरह सां पेश कनि था जो माण्हू यकीन करण ते मजबूर थियो वञनि।